ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंबर खां रिपोर्ट करे रहिया अब्दुल कादिर। कंबर सॼे सिंध जे कंबर में बि सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें जॾहिं त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रंगारंगी तक़रीब मुनक़िद कई वई। कंबर जा शहरी नवां वॻा, पटका, सिंधी टोपियूं ऐं अजरक पाए कंबर जे क्रिकेट ग्राउंड ते पका पोढ़ा तोड़े ॿारड़ा पे पहुता, जिते ख़ुशीअ मंझां सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी सिंध सां मुहबत जो इज़हार कयो। क्रिकेट ग्राउंड खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते झुमरियूं हणंदा भुटो चौक ते पहुता, जिते मौजूद अॻवाननि चयो त सिंध कलंदर लाल शहबाद, शाह भिटाई, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त समेत ओलियान सूफ़ियुनि जी धरती आहे, जंहिं हमेशह मुहबत ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे। जॾहिं त मज़हबी इंतिहा पसंदीअ जो बिज छटियो पियो वञे। जेकॾहिं मुज़म्मत जो उहो अमल आहे त सिंधु दरियाउ मुल्क जी मईशत में अहम किरदारु अदा करे थो, जंहिं ते 6 नवां केनाल ठाहे सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे, जेका साज़िश कॾहिं बि बर्दाश्त न कई वेंदी।